अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद जे टे ॾींहं वरी बि ईद स्पेशल ट्रांसमिशन सां गॾु हाज़िर आहियूं। मां आहियां सुमेरा नाज़ ऐं मूंसां गॾु आहिनि मुश्ताक भट्टी ऐं सुमेरा नाज़ तव्हां सां गॾु मौजूदु। असांजे हिन पूरे सथ जे तरफ़ां तव्हांखे खोड़ सारियूं ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। जी सुमेरा, हिन वक़्तु आया असांजो ऐं असां सां गॾु जेके दोस्त असांजा जो क्रू पूरो मौजूदु आहे ऐं हुन सां गॾु गॾु असांजी जेका मेहरान टीवी जी जेका पूरी टीम असां सां गॾु मौजूदु आहे ऐं तव्हां असांजे एज़ ए होस्ट। अच्छा मुश्ताक भट्टी, तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां ऐं असांजे ॾिसंदड़नि जे तरफ़ां तमामु घणियूं ईद जूं वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, ख़ैर वाधायूं ऐं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। अलाह से तव्हांखे ख़ुशाबाद रखंदो। हिन वक़्तु जेका असांजी ट्रांसमिशन आहे उहा दुनिया जे कुंड कुड़िश में ऐं तमामु सिंधी जेका ट्रांसमिशन आहे उहा पूरी दुनिया में हिन वक़्तु असांखे वॉच करे पई, असांखे ॾिसे पई। उन्हनि सभिनी जे ख़ासि करे जेके पाकिस्तान में आहिनि सुमेरा ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि सभिनी जे ईदुनि में असां हुन सां गॾु आहियूं, बिल्कुलु ख़ुशियुनि में गॾु आहियूं। जी मुश्ताक, साहब तव्हांजा कीअं गुज़रिया ईद जा 2 ॾींहं? पहिरियों ॾींहुं, ॿियो ॾींहुं, जीअं त ईद जूं ख़ुशियूं हूंदियूं, ज़ाहिर मसरूफ़ियत हूंदी, कुर्बानी बि कई हूंदव। हाँ बिल्कुलु ईअं आहे त कुर्बानी सिर्फ़ु जानवरनि जी त थिए थी, उन सां गॾु गॾु पंहिंजी कुर्बानी बि थिए थी न। ऐं पंहिंजी कुर्बानी इहा त जेका पंहिंजे जज़्बनि जी जेका कुर्बानी आहे ऐं ख़ासि करे गर्मियुनि जा ॾींहं शायदि साहब तमामु घणा जेके आहिनि उहे वधंदा था वञनि पिया। इकोनॉमी जो प्रॉब्लम हर माण्हू सां आहे ऐं मुख़्तलिफ़ शयूं जा रेट बि वधनि पिया त इहे कुर्बानी ॾियणी थी पवनि। सो घणी शयूं आहिनि कुर्बानी ॾियणी थी पवनि शायदि साहब। सो उन्हनि सभिनी खे वठी करे फर्स्ट डे सेकेंड डे ॾाढो ज़बरदस्त गुज़रियो। अॼु थर्ड डे तव्हां सां गॾु आहियूं। मतिलबु तव्हांजी सुठी ईद तव्हांजी गुज़री ऐं ईद जा जीअं 2 ॾींहं गुज़रंदे देरी न थी। पहिरियों ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, अॼु टियों ॾींहुं आहे। बिल्कुलु यकीनन अॼु बि अञा बि कुर्बानी हूंदी ऐं मसरूफ़ियतूं बि हूंदियूं आहिनि ऐं वरी ख़ुशि नसीबी इहा आहे त वरी तव्हां सभिनी सां गॾु मौजूदु। बिल्कुलु अलाह साईं जी वॾी महिरबानी आहे त पंहिंजे सिहत सां इज़त सां ज़िंदगी गुज़ारे पियो ऐं पाण सभु जा सभु गॾु आहियूं, हिक ॿिए जे ख़ुशियुनि में जे हिक ॿिए जे दुआउनि में गॾु आहियूं। बिल्कुलु। ऐं इन सां गॾु गॾु असां पंहिंजे प्रोग्राम खे मुश्ताक अॻिते वधाईंदा था हलूं। असां सां गॾु सिंगर बि आहिनि शान रज़ा, बहितरीन आवाज़ जा मालिक, तमामु ख़ूबसूरत हिननि जी आवाज़ आहे ऐं पाण बि माशाअल्लाह सां ख़ूबसूरत यानी नौजवान बि आहिनि। त कीअं गुज़री तव्हांजी शान रज़ा ईद? पहिरियों ॾींहुं, ॿियो ॾींहुं, अॼु जीअं त टियों ॾींहुं आहे। अॼु ॾाढी ख़ूबसूरत गुज़री ऐं सुकून वारी ईद गुज़री ऐं ॾाढो मज़ो आयो, एंजॉय आयो। ऐं पहिरें ॾींहुं, ॿिए ॾींहुं, ईद जे 3 ॾींहं असांखे ॾाढो मज़ो आयो। 3 ॾींहं जो असांखे ईअं थो लॻे टियों ॾींहुं बि असांजो घर में आहे। मूंखे ईअं पियो लॻे मेहरान टीवी चैनल में 3 ॾींहं बि असांजो घर में ई आहे। ऐं हीउ जेको मूंखे ॾिसण वारनि सिंध में या सिंध खां ॿाहिरि मुंहिंजा माइट, मुंहिंजा दोस्त जेको आहिनि, सभिनि खे ईद जो 3 ॾींहुं लख लख मुबारकूं ऐं तव्हांखे बि ईद जूं 3 ॾींहं लख लख मुबारकूं ॾियो। वॾी महिरबानी। पर लॻे थो त शान गोश्त घटि खाधो आहे ऐं पहिरियां बि असां सां गॾु ईदुनि ते मौजूदु रहिया, पर शान थोरो घणो खाईंदा बि कयो। हाणे कुझु असल में ॾिसो न मुश्ताक, हे नंढा आहिनि, शायदि वॾो आहे। मुंहिंजे ख़्याल में हे तकड़ में घणो गोश्त शायदि खाई वेंदो, शायदि वधीक हिसो खाई वञे। असल में ॿ भाइर पाण में मौजूदु खानदान में हिकिड़ी आहे त माना मुंहिंजो वालिद साहब हो उस्ताद रजब अली रज़ा, उनजी बि जवान जी तस्वीर ॾिसो त ईअं माना ईअं पर्सनैलिटी आहे मुंहिंजे वालिद साहब जी। ईअं पर्सनैलिटी आहे मुंहिंजे वालिद साहब जी। मुंहिंजे वॾे बिरादर जी शाहिद रज़ा जी बि तव्हां ॾिसो तस्वीर त इहे माना असांजी ई पर्सनैलिटी हुई, असांजे वालिद साहब खां माना हलंदी। न बहितरीन, तमामु सुठो माशाल्लाह। हिन वक़्तु बि तव्हां ख़ूबसूरत लॻा पिया आहियो, स्मार्ट लॻा पिया आहियो, पर पोइ बि थोरो घणो खाईंदा कयो ॻाइण सां गॾो गॾु। ज़रूरी आहे छो करे ईद आहे कुझु ईद उल अज़हा माना खाइण पीअण मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि घरनि में पचनि थियूं। जी जी बिल्कुलु। वरी बि मां तव्हां खां मुश्ताक भट्टी साहब इहो ई पुछंदमि त ईद खे तव्हां कीअं ॾिठो? ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, मतिलबु वरी बि कहिड़ियूं तव्हांखे ख़ुशियूं हुयूं? बकरनि जी ख़रीदारी कई या गोश्त ॾिनो वरितो? महांगाईअ खे कीअं ॾिठव? हिन वक़्तु जेका बि शइ नोट कई असां त जेको होश संभालियो आहे त जॾहिं बि असां टीवी ॾिठीसीं पेट्रोल वधंदो माना असां अवाम जो रड़ियूं ॿुधियूं आहिनि। ठीकु थियो। ऐं हर ईद ते एवरेज ईअं ई थींदी आहे त असां वटि इहा ई ॻाल्हि हलंदी आहे त भई महांगाई घणी आहे, ताईं आहे न आहे। ऐं हिन ईद ते बि ईअं थियो। ऐं इन्हनि सभिनी शयुनि खां पोइ जेको मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन थी उहा इहा थी त रोड अञा ताईं भरिया पिया आहिनि, गाॾियूं रोडनि ते आहिनि ऐं ख़ुशियूं बरक़रार आहिनि, मोहबतुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू एंजॉय कनि पिया।
ऐं लाइफ खे गुज़ारनि पिया। उहे त हाणे हिननि हर सां हाल में गॾोगॾु जारी असां उन्हनि सां सारी गॾु रहंदा, रहियासीं। बिल्कुलु बिल्कुलु। पर पोइ बि मतिलबु कहिड़ियूं डिशूं हुयूं जेकियूं तव्हां पहिरें ॾींहं ते खाधियूं या ॿिए ॾींहं ते खाधव, या शौक़ु करे दिलि चयव त घर ॾाढो वारनि खे ॾुखियो चयो सुवालु। ही चयो क़ुर्बानीअ जी ईद आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त खाइण पीअण खां पाण बि एतिरा घटि शौक़ीन आहियूं। हा, अच्छा। तंहिंजे करे असां लाइ ॾुखियो में ॾुखियो सुवाल इहो आहे त कहिड़ियूं शयूं खाधव कहिड़ियूं न खाधव। वधीक वरी जेका हारमोनियम ते दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी। न असल में हीअ आहे ईद क़ुर्बानीअ जी न, त इन करे वधि में वधि ॻाल्हि जेका खाइण पीअण वारी आहे त इन करे वधि में वधि माण्हू इहो ई सवाल था कनि त भई गोश्त छा खाधो। बिरयानियूं हलनि थियूं, ख़ासि करे पुलाव हले थो, बिरयानी हले थी ख़ासि करे, ऐं ॿियो कढ़ाइयूं हलनि थियूं न। हिन गोश्त खे वधि में वधि माण्हू इंजॉय करे थो ऐं हिन में वरी टेस्ट वधीक थी थिए बनिस्बत ॿिया जेका पाण ॿियनि महीननि हा में गोश्त खाऊं था उन्हनि जे हिन जी छो जो हिकिड़ो ईसारी सवाब बि आहे पंहिंजो ऐं सुनत आहे असांजी, बिल्कुलु। अच्छा, असां हलूं था शाहिद रज़ा शान रज़ा जे तरफ़। जी हाणे छा कहिड़ो तव्हां सॉन्ग ॿुधाईंदो? शुरूआत कंदासीं मौला अली अलैहिस्सलाम जी कसीदे खां। त ईद जो टियों ॾींहुं आहे, मौला अली अलैहिस्सलाम जी कसीदे खां शुरूआत कंदासीं। जीलती ओ सदा सिंधड़ी आबाद हुजे शन अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली ओ सोना लगता है वो प्यारा लगता है, वो सोना लगता है, वो प्यारा लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला। जिस भी मैदान बिचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं बजता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला। अली के बोझला साईं जिस दम हाडियां दे विच पाया, अली मौला मौला अली मौला अली अली मौला मौला मौला। मार के बोझला साईं जिस दम हाडियां दे विच पाया, ओ ते बड़ी बदले लाल सखी दे जोश शहबाज नु आया, बोझला किथे है तू हुण आजा आजा आजा, तेनू सजदा है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला। जिस भी मैदान बिचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं बजता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला। जिस भी जरूरत की थी सैयद
बिच तारीख ते छा गई अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला ओ जिसदी जुर्रत की थी सैयद बिच तारीख ते छा ओ बंदियां दे विच एक बंदे दी है जिदी शामत आ गई नारा मार कह दसिया 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 जी गजदा अली वाला सोना लगदा अली वाला प्यारा लगदा अली वाला सोना लगदा अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला बेहतरीन तमाम सुठो ऐं शान जो आवाज़ ऐं अंदाज़ ऐं ख़ासि करे जेका परफॉर्मेंस आहे शान जी ऐं ख़ासि जेको क्रू सां गॾु जो गानो उहो कमाल आहे माशाल्लाह ज़बरदस्त अलाह से तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो अञा ताईं तव्हांखे वधाईंदो अञा वधीक वधाईंदो ठीकु आहे न अच्छा मुश्ताक भट्टी साहब हाणे जीअं त ब्रेक जो टाइम थियो आहे थोरी साईअ खां पोइ वरी हाज़िर थियूं था इहे कचेरियूं ऐं ही गीत अञा जारी ऐं सारी आहिनि सॼो ॾींहुं असांजो ऐं तव्हांजो साथ रहंदो पर हींअर था वठूं नंढड़ी साई भलीकार हिकु दफ़ो ॿीहर ईद जे 3 ॾींहंनि जूं बि लख लख मुबारकूं ॾे तोड़े पर ॾे ॾिसंदड़नि खे कीअं पिया तव्हां 3 ॾींहं खे ॾिसो मुश्ताक भट्टी साहब हिन वक़्तु 3 ॾींहं ते जीअं पाण शान खां असांजी परफॉर्मेंस तमामु ज़बरदस्त रही आहे असां हिन शो में शामिल रहियासीं ऐं सुबुह खां वठी हिकिड़ो सिलसिलो हले पियो फर्स्ट डे सेकेंड डे ऐं जो 3 ॾींहं आहे ऐं मेरान टीवी जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा ख़ूबसूरत रंग जेके आहिनि असांजा ऐं ख़ासि करे जंहिं सेट डिज़ाइन कयो आहे उनजी तमामु ज़बरदस्त हिकिड़ी महिनत हले पई उहे रंग जेके तव्हां सभिनी जे साम्हूं असांजे व्यूअर्स जे साम्हूं आहिनि बिल्कुलु बिल्कुलु अच्छा हाणे वरी असांजे हाणे जॉइन कयो आहे यासिर लतीफ़ी बहितरीन सिंगर आहिनि तमामु ख़ूबसूरत आवाज़ आहे हिननि जी त तव्हांजी ईद कीअं गुज़री यासिर तमामु बहितरीन गुज़री अच्छा सभ खां पहिरियों त तव्हांखे ईद जे 3 ॾींहं जूं लख लख मुबारकूं हुजनि छा कयव पहिरें ॾींहं ते ॿिए ॾींहं ते ऐं जीअं त अॼु 3 ॾींहं आहे कीअं गुज़रियो पहिरें ॾींहं ते पहिरीं त उज़ई कईसीं उनखे ॿिए ॾींहुं वरी वियासीं घर माइटनि जे घर मिटनि जे घर 3 ॾींहं वरी ॿाहिरि किथे घुमण वियासीं अच्छा अच्छा घर वारनि सां गॾु सही मतिलबु 3 ॾींहं 2 ॾींहं तव्हांजा मसरूफ़ियत में गुज़रिया अॼु हाणे ही 3 ॾींहं स्टार्ट थियो आहे इंशाल्लाह ही बि सुठो ई गुज़रंदो माशाल्लाह ज़बरदस्त ऐं अॻु में बि असां ईद ते नंढड़े सां असांजी मुलाक़ात थी अञा नंढी उमिरि आहे ऐं तमामु सुठी परफॉर्मेंस आहे जीअं हे पाण ॿई यूथ जेके आहिनि असांजा बिल्कुलु एज भले घटी हुजे पर माशाल्लाह सां आवाज़ ॾाढी सुठी आवाज़ कयो तो माफ़ कयो तव्हां विच में ॻाल्हायो हिते अर्ज़ु कयो तो थोरो ॿ जुमिला ॻाल्हाईंदसि इन ॿारनि लाइ ऐं ख़ासि करे हिन चैनल लाइ कि ही जेको मेरान टीवी आहे जेको बि न्यू टैलेंट आहे हुननि खे प्रमोट थो करे त मूंखे वॾी ख़ुशी आहे रियली यकीन कयो मां माशाल्लाह असांजा खोड़ चैनल सिंधी सैटेलाइट जा चैनल जा ॿिया आहिनि पर वाहिद मेरान टीवी जेको असांजो आहे जेको न्यू टैलेंट जेको बि आहे हुनमें फीमेल हुजे मेल हुजे वॼाइण वारो हुजे या ॻाइण हुजे शाइर हुजे हुननि खे मुतारिफ़ करे बिल्कुलु मेरान टीवी जी वॾी ख़ासियत हसीन ॻाल्हि आहे बिल्कुलु ऐं शायदि भाई ईअं आहे ऐं तव्हां जॾहिं आया आहियो तव्हांजी उमिरि केतिरी सर आउं जॾहिं फील्ड में आयुसि तो मुंहिंजी उमिरि तक़रीबन 16 साल मुंहिंजी एज हुई ऐं सिंधी सैटेलाइट अवां दौन खां पहिरियों दफ़ो टीवी चैनल ते जॾहिं आया सर टीवी चैनल मुंहिंजे साम्हूं सर आहिनि 2002 में हिक में मुंहिंजे साम्हूं सिंधी सैटेलाइट चैनल आया आहिनि पोइ सिलसिलो हलंदो रहियो ई मौला जे करम खां सही अञा बि ॿार आहियूं सर
अच्छा अञा तव्हां ॿाहिरि आहियो अञा ताईं तव्हां सिखो था हक़ीक़त बिल्कुलु, आहे त बिल्कुलु। मौसीक़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमां जूं सॼी ज़िंदगी गुज़री थी वञे एक्चुअली त माण्हू सिखंदो पियो थो रहे। मौसीक़ी माण्हू पंहिंजी सचाई खां को बि कमु करे। बिल्कुलु सही था चओ। ॾिसो ही असांजी रोज़ी आहे, बचनि जी रोज़ी आहे। माण्हू ऐं हुनखे दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदा ज़रूरी आहे, छोकी हीअ हसीन प्लेटफॉर्म तां असीं मैसेज वञे कि बाबा ख़ुदा खे मञो, जेको बि पंहिंजे कम खां प्यार था कयो, चाहे ॻाइणा हुजनि चाहे वॼाइणा हुजनि, हुननि खे हथु ॿधी ऐं निमाणो हिकिड़ो प्यार वारो रस्तो कयां। प्लीज़ पंहिंजे कम खां प्यार कयो, सचाई कयो ऐं वॾे जी इज़त कयो, नंढे जी इज़त कयो, त मौला हुसैन अल्लाह साईं तव्हांखे पाण इज़त जा दरवाज़ा खोले छॾींदो। ठीकु आहे यासिर सां पाण गुफ़्तगू जी। अॻिते वधायूं पाण त यासिर जी पाण ॻाल्हि पे कईसीं त अॻु में बि जॾहिं यासिर सां असांजी मुलाक़ात थी सुमेरा त तमामु जी, जी। ज़बरदस्त परफॉर्मेंस बिल्कुलु, रही बिल्कुलु। ऐं अॼु बि असांजे यासिर आया आहिनि त ज़रूरु असांखे को अलाह जे यासिर नेमां छा ज़बरदस्त ॿुधाईंदो? शुरू कंदासीं धमाल खां। जी जी बिस्मिल्लाह। झीलते दामन लगिया मौला मैं तो तेरी मस्तो मस्त कलंदर में तो तेरी दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर में तो तेरिया दामन दे लजपाल जी से बाणीला दामन दे लजपाल जी से बाणीला मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया दामन दे लजपाल जी से माणीला दामन दे लजपाल जी से माणीला मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया मुश्किल खुशा बिगड़ी बात बना दम अली दम अलतमिनो मौला मुश्किल खुशा बिगड़ी बात बना मौला मुश्किल खुशा बिगड़ी बात बना तू है मेरा लजपाल दी से माणीला तू है मेरा लजपाल दी से माणीला मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया
अज़लो चोट चढ़िया मुर्शद अब बनिया दम अली दम दो दम अली दम दो अज़लो चोट चढ़िया मुर्शद अब बनिया अज़लो चोट चढ़िया मुर्शद अब बनिया तू है मेरा लजपाल जी से मानिला तू है मेरा लजपाल जी से मानिला मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन मिल गया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया वाह वाह जबरदस्त बेहतरीन तव्हां ॿुधायो सॉन्ग ॿुधायो हाँ तमाम सुठी तमाम performance बेहतरीन रही। आवाज हाँ, बिल्कुल। कमाल कमाल ऐं ख़ासि करे ही जो की धमाल आहे धमाल या आहे, बिल्कुल। तव्हां ॾिठो हूंदो त अलाए केतिरनि तमामु सुठनि वॾनि वॾनि ॻाल्हाई, singers जेको बिल्कुल, उनजी ॻाई आहे। performance रही आहे ऐं हीउ तमामु सुठो हिकिड़ो rhythmic ऐं मैडम पूरी आपदा दुनिया में। परवीन गायो आहे तामीर हुसैन जन गायो आहे माशाल्लाह हिननि जो सजा गलो आहे। बेहतरीन आहे जेको तव्हां ॻाल्हि में विच में ॻाल्हि कई आहे ही एक्चुअली आहे धमाल सजाद अली ख़ान साहब गाई आहे ऐं जी, जी। सजाद अली गाई ॾाढी पंहिंजे हिसाब कंपोजिशन हुन गाई आई ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो नंढड़े निभायो आहिनि ॾाढो फर्स्ट क्लास गायो माशाल्लाह ॻाल्हि आहे ऐं अॼु असांजी जेका यूथ वेठी आहे असां सां गॾु मौजूदु आहिनि यासिर वेठा आहिनि त उनजी बि तमामु सुठी परफॉर्मेंस रही बिल्कुलु, तमामु सुठो आहे तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि जी बिल्कुल जी हाँ। अच्छा मुश्ताक भट्टी साहब तव्हां खां वरी मां इहो अच्छा गोश्त जी ॻाल्हि थी वई हाणे तव्हां खां गोश्त जी ॻाल्हि न थी पुछां बाक़ी जेको ॾींहुं पहिरियां तव्हांजा गुज़रिया जीअं त मिट माइट ईंदा आहिनि माण्हू पाण बि उन्हनि ॾे वेंदो आहे दोस्तनि सां बि माण्हू मिलंदो आहे या के वरी के दोस्त ईंदा आहिनि माण्हू फैमिली खे वठी वेंदो आहे केॾां त अहिड़े हवाले सां तव्हांजी पहिरें ॾींहं जी ऐं ॿिए ॾींहं जी जेका मसरूफ़ियत भला कीअं रही असांजी असल में बेसिकली असांजो जेको ॻोठ आहे उहो गंबट आहे जी जी ऐं ख़ैरपुर मीरस डिस्ट्रिक्ट ऐं डिवीज़न सखर आहे जी जी त असांजी उन ई ईद न गुज़री ज़ाहिरी ॻाल्हि आहे हैदराबाद में आहियूं त फैमिली सां गॾु हिते अच्छा, अच्छा। ई जनरली रहियासीं त माइटनि सां घटि हिकिड़ी मुलाक़ात रहे थी अच्छा, ऐं बाक़ी जेका फैमिली आहे उहा इस्लामाबाद आहे त उन्हनि सां मुलाक़ातूं जी, जी, थोरियूं घटि बिल्कुलु, बाक़ी बिल्कुलु। फोन वीडियो कॉल्स ऐं सभु शयूं हा, आहिनि बिल्कुलु। जेका पूरी दुनिया खे जेके आहिनि उहो ॻंढा पोइ करे थी। बिल्कुलु ऐं बिल्कुलु ख़ासि करे वरी मेहरान टीवी जा अहिड़ा जेके शोज़ आहिनि जी, जेके जी। सभिनी सां असां मिली करे हा, रहूं बिल्कुलु, था। हिकिड़ो त तव्हां family मिट वारो माइट माहौल ई असांजा- आहे। बिल्कुलु मिट माइट तव्हां असां बिल्कुलु। सभु असां पाण में मिट माइट आहियूं ऐं जेके असांजा व्यूअर्स आहिनि उहे तमामु घणा मोहबत जी, करणु जी। उहे असांजा माइट आहिनि। अच्छा भला नंढे हूंदे जी हिकिड़ी जेकी ईद असांजी हूंदी उहा अलॻि सां हूंदी ऐं हाणे जेकी ईद तव्हां ॾिसो था त हाणे अलॻि आहे मथे उसूर आहे। ईअं आहे अच्छा न के naturally अञा आहे। बि इंजॉय करनि था हा। ॾिसो के अञा बि इंजॉय कंदा तव्हां नंढे हूंदे हीअं वारी आहे माना त- वधीक इंजॉय कंदा मैडम, हूंदव हीअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु जेका नंढपण जी जेका ईद हूंदी आहे ऐं सभु वज़न जेके हूंदा आहिनि वॾनि ते हूंदा आहिनि बिल्कुलु, ऐं बिल्कुलु। वरी जॾहिं असां हिन पोज़ीशन ते पहुचूं था त सिर्फ़ु इहो थो थिए त उहा जेका ख़ुशी आहे उहा बनिस्बत जेका नंढपण जी, वारी जी, जेका जी, उहा जी। नथी रहे। अच्छा इहा ई ॻाल्हि मां शान रज़ा खे चवंदमि त आप अभी तो ये बच्चे ही हो आप मैं ये नहीं कह रही हूँ आपको पर पोइ बि तव्हांजे नंढे हूंदे जी मतिलबु जीअं 11-10 सालनि जा हिकिड़ा ॿार हूंदा आहिनि बहुत संभालंदा उहा आहिनि। हा उहा तव्हांजी एज में जेकी ईदूं आयूं या ख़ुशियूं उन्हनि खे ऐं अॼु जेको तव्हां ॾिसो था इहो मतिलबु कीअं थो तव्हांखे महसूसु थिए अदी रियली ॿुधायां मां नंढपण जॾहिं मां नंढो हुउसि त पहिरीं बि मां माना ॾाढी ख़ूबसूरत ईद गुज़री मुंहिंजी हींअर बि ॾाढी ख़ूबसूरत थी गुज़रे छो त पापा जे मरण खां पोइ पापा जी डेथ खां पोइ त असांखे हीअ कमी महसूसु कोन थी त असांजा पापा गुज़ारी विया आहिनि छो त असांजा वॾा भाउ मुंहिंजो वॾो भाउ शायदि रज़ा आहे असां गॾु मुंहिंजे पापा जहिड़ा हलियासीं असां जी अच्छा भला गोश्त खाइण ऐं विरहाइण खां अलावा ॿियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ रहियूं तव्हांजूं पहिरें ॾींहं जूं ऐं ॿिए ॾींहं जूं अदी गोश्त विरहाइण त अलॻि आहे दोस्तनि में आउट उहो त आहे गोश्त खाइण सही आहे विरहाइण न खाइण सही आहे अच्छा 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 भला हाणे तव्हां छा था ॿुधायो उस्ताद मेहदी हसन साहब जी ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी गज़ल आहे जेको हीअं टिकटॉक ते यूट्यूब ते हर जाइ ते माना वायरल थी आई हले पई अच्छा ॾाढी सोशल थी आहे उहो तव्हां सां मां पेश कंदुसि ऐं जेतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि मूंखे ॾिसण वारा हुननि खे बि डेडिकेट कंदुसि
तू कहीं भी रहे, तू कहीं भी रहे, सर पर तेरे इल्जाम तो है। तेरे तेरे हाथों की लकीरों में मेरा नाम तो है। पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। दिन बढ़ती गई इस हुस्न की रहमाइयाँ। ओ दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की रहनुमाइयाँ। दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की रहनुमाइयाँ। पहले गुल फिर गुल बदल, फिर गुल बदामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। आप तो नजदीक से नजदीक तरह दे गए। नजदीक तरह दे गए। आप तो नजदीक से
नजदीक तलवारे पहले दिन ओ पहले दिन फिर दिल रुबा फिर दिल के मेहमान हो गए रफ्ता रफ्ता ओ मेरे हस्ती का सामा हो गए रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए पहले जा फिर जाने जा फिर जाने जाना हो गए रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए हस्ती का सामा हो गए हस्ती वाह वाह, तमाम बेहतरीन, जबरदस्त, तमाम सुठी, बेहतरीन आवाज। शान रज़ा जी बिल्कुल जी, ऐं जबरदस्त। तमामु सुठी परफॉर्मेंस रही है, जी, तमामु जबरदस्त, तमामु घणनि वॾनि वॾनि सिंगर्स जेके हुनखे परफॉर्म कयो आहे ऐं तव्हांजी परफॉर्मेंस सुठी रही बिल्कुल। ऐं जेकी मौसीक़ी असां ॿुधूं पिया ऐं हिननि जो माशाल्लाह सां आवाज़ जो हिकिड़ो अंदाज़ बयां, बसि छा ॻाल्हि कजे। हाणे वरी यासिर ॾे असां ईंदासीं त यासिर ईद जी ख़र्ची केतिरी गॾु कई, मूंखे इहो ॿुधायो। ईद जी ख़र्ची तमामु घणी ख़र्ची कई। छो जो अञा तव्हां ॿार आहियो, तव्हांखे ख़र्ची मिली हूंदी लास्ट में। जी जी हा बिल्कुलु मिली। अबू ॾिनी, वरी मदर्स ॾिनी, तक़रीबन 5000 रुपया ख़र्च कया असां। जबरदस्त। इहा ईद अच्छा भला ईद जा कपिड़ा वग़ैरह जोड़ा घणा सिबराया? जोड़ा 2 सिबराया। अच्छा, पहिरें ॾींहुं, ॿिए ॾींहुं, 3 ॾींहुं। जबरदस्त। अच्छा भला ईद मां आई जेकी ख़र्ची तव्हां कठी कई, त हाणे छा सोचे रखियो आहे त मां हिनखे मतिलबु किथे ख़र्च कंदमि? ये ख़र्च कंदासीं पंहिंजे पाण ते ख़र्च कंदासीं, कंहिं ते ख़र्च कंदा हिननि बिल्कुलु बिल्कुल। माना ख़र्च करण जो मज़ो ई पंहिंजो आहे न। हा बिल्कुलु। माशाल्लाह अच्छा, ज़बरदस्त। ख़र्ची जेका ईद जी ॿारनि खे मिलंदी आहे अक्सर करे, उहा हिकिड़ी वॾी ख़ुशी। हूअं केतिरा बि ॿारनि खे मतिलबु पैसा ॾिजनि था त उन्हनि जी अहिड़ी ख़ुशी कोन थींदी आहे जेतिरी ईद जे ख़र्चीअ जी। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त असांखे केतिरा बि हूअं वधीक पैसा मिलंदा, हूअं ख़र्ची आम रुटीन में मिलंदी, पर उनजी एॾी ख़ुशी कोन थींदी हुई। जॾहिं ईद जी ख़र्ची थोरी भले मिलंदी हुई, पर चाचो मामो जेकी बि मतिलबु मिट माइट ॾींदा हुया, उन्हनि जी ख़ुशी अञा वधी वेंदी ऐं विड़ी विड़ी माना जहिड़ो करे करे बि सभिनी खां ख़र्चूं वठंदा हुआ। बिल्कुलु। ऐं पाण मूंखे त हींअर ॿी ॻाल्हि पई थी, शायदि भई सभिनी जे साम्हूं व्यूअर्स जे साम्हूं ॻाल्हि कंदुसि त जेको रुपियो ऐं वरी पोइ 100 रुपियो, 1000 रुपियो, 50 रुपियो, ॿियो टियों, पर हाणे जेका नई टेक्नोलॉजी अचे पई, दौर अचे पियो, हुन में बिटकॉइन्स आहिनि, क्रिप्टो करेंसी आहे, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, उहे तव्हां ॾिसंदव कोन। उहो सिर्फ़ु फलाणो फलाणो अकाउंट में डॉलर विझा हलिया, माना इहे सभु शयूं आहिनि, कॉइन्स आहिनि जेके तव्हां इहे ख़र्चो ईअं थींदियूं वञे। बिल्कुलु साईं, ही ख़र्ची पर मूंखे साईं ख़र्ची खपे साईं। असांजो डायरेक्टर साहब आहे मजबूर साहब ऐं सभु दोस्तनि खे ईद जी ख़र्ची अॼु आख़िरी ते साईं सां ॾींदो, साईं लाइ ज़ोरदार क्लैपिंग थी वञे। बिल्कुलु उहो त आहे, पर मजबूर साहब चए थो त हीअ ईद जेको आहे उहो ख़र्ची वारी ईद न आहे, गोश्त वारी ईद आहे, तंहिंजे करे बिरयानी ठहे पई थी, नंढे में बि आहे, वॾे में बि आहे, तव्हांखे ज़रूरु मुर्ज़ा साहब कराईंदा। अच्छा, गेस्ट मौजूद आहिनि, असां हिननि खां अञा वधीक गीत बि ॿुधंदासीं, हिननि सां कचहरी बि जारी रहंदी इंशाअल्लाह। पर हाणे वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो, ब्रेक खां वरी पोइ हाज़िर थियूं था, केॾांहुं न वञिजो, गॾु रहिजो।